वो ॾींहुं ॿुधायो त उन ॾींहुं मां न्याणीअ जे लाइ लोई ऐं तव्हां जे लाइ बोस्की जी पग वठी अचां। बोस्कीअ जे पग जी ज़रूरत नाहे मूसा ख़ान, तव्हां इज़त कयो था, इहो ई काफ़ी आहे। पर न्याणी जे लाइ लोई त आणी पवंदी न। हा, पर मूसा ख़ान, पहिरियों मां मालिकनि सां मिलां, उन्हनि खां हाल हवाल वठां, त पोइ अव्हांखे ॿुधाइबो। दिलावर ख़ान, दिल में न कजो, हिकु अर्ज़ कयां थो। हा हा, ॻाल्हि कयो मूसा ख़ान। दिलावर ख़ान, न्याणी जा भाउ लालच में काहे पिया आहिनि, छो त अदा मिठड़ समूरी मिल्कियत नंढी भाॼाई जे नाले कई हुई। अदा मिठड़ी मिल्कियत छा, मां पंहिंजी मिल्कियत बि उन्हनि खे ॾियण लाइ तयारु आहियां, पर मूंखे हवेली जी इज़त वापसि घुर्जे। दिलावर ख़ान, जेकॾहिं हवेली जी इज़त मूंखे वापसि न मिली त पोइ मां अदा खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि, कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। दिलावर ख़ान, बेफ़िक्र रहो मूसा ख़ान, बेफ़िक्र रहो। मां जब्बार वारनि सां मिली उन्हनि सां हाल हवाल करे तोखे ॾींहुं ॾींदुसि। अल्लाह कंदो त हवेली जी इज़त हवेली में मोटी ईंदी। इहो दिलावर ख़ान जो तो सां वाइदो आहे। ऐतबार आहे तुंहिंजे वाइदे ते दिलावर ख़ान, ऐतबार आहे। मूंखे यकीन आहे दिलावर ख़ान मरी त सघे थो, पर पंहिंजे वाइदे जी ख़िलाफ़ी नथो करे सघे। इन करे त मां माण्हू ई आहियां मोहबती। दिलावर कंध त कपाए सघे थो, पर वाइदे ख़िलाफ़ी कॾहिं बि नथो करे सघे। तुझे लाइ कम जी ख़बर खणी आयो आहियां। मुंहिंजे लाइ कम जी ख़बर इहा हूंदी सुल्तान, जो तूं मूं वटि मुंहिंजनि दुश्मननि जे मौत जी ख़बर खणी ॾे। ये समझ रुस्तम, तुंहिंजो दुश्मन मौत जे रस्ते ते पहुची चुको आहे। त पोइ ॻाल्हि कर त हुनजी क़बर हली उते था खोटियूं। मूसा ख़ान दिलावर ख़ान जे ॻोठ वियल अथई, कंहिं बि वक़्तु वापसि अची सघे थो। त पोइ सभ खां पहिरियां मूसा ख़ान जो टंगो बंदासीं, उनखे लूलो लंगड़ो करे हिकु जॻह ते बीहारंदासीं, ऐं पोइ मौत जी बाज़ार खे गरम कंदासीं, ऐं मूसा ख़ान खे ॿुधाईंदासीं त मौत जी दहशत छा हूंदी आहे। जंहिं जानवर मौसूम इंसान जूं ज़िंदगियूं खां सवाइ उनखे उनजे प्यारनि जा लाश ॾींदासीं, तॾहिं उनखे ख़बर पवंदी त मौत जो असुल भयानक रूप छा हूंदो आहे। त पोइ निकिरण जी कर त किथे मूसा ख़ान निकिरी न वञे। न, अॼु ताईं को बि पंहिंजे मौत खां बची न आहे सघियो, त पोइ मूसा ख़ान पंहिंजे मौत खां कीअं थो बची सघे। हल दिलावर ख़ान ते ॻोठ वियो,
किथे उन में खड़ा हुजन आचार बरोल होते हैं ऊते ही फिरंदो तो होते थी सके रेस मता उन हमलो कयो जी वाह गाल गरी थी दी वने पाण खे उन्हें हलण घुर्जे ओए निकरण जी कयो देर न कयो जुड़ल असां मथे पे वञूं तू पुलिस के फोन लगाए सरकार तमाम थाने में खाता आराम कयो हिते बाहर में भैया पाचन जी कयो बाबा पाचन जी कयो जल्दी पाचन जी कयो बची वियो कमीनो अॼु ताईं ईअं थियो ई नाहे जो रुस्तम ख़ान पंहिंजे शिकार लाइ निकिरे ऐं उहो शिकार रुस्तम ख़ान जी गोली खां बची वञे रुस्तम चवंदा आहिनि त ज़ालिम खे ड्रिघो रसो हूंदो आहे ऐं इन ड्रिघे रसे जे करे हू बची वियो पर मूसा ख़ान हाणे ज़ुल्म जी टक करे चुको आहे हाणे हुनखे ड्रिघो रसो छा पर उहो रसो कटे अहिड़ो ॾांगड़ विझंदोमांसि जो भॼण त छा हू चुरण लाइ बि हलाक थी पवंदो रुस्तम जल्दबाज़ी में असीं मार खाई वेंदासीं ऐं असांखे वक़्त जो इंतज़ारु करणो पवंदो ऐं सही मौक़े जी तलाश न सुल्तान न मां हाणे वक़्त जो इंतज़ारु नथो करे सघां हाणे वक़्तु कहिड़ो बि हुजे पर मां हर मुसीबत खे पार करे मूसा ख़ान ताईं पहुचण थो चाहियां छो जो हिन वाक़े खां पोइ मूसा ख़ान सॼो साल पंहिंजे घर खां ॿाहिरि कोन निकिरंदो त पोइ छा मां सॼो साल हिन वाटुनि ते वेही फटकंदो रहां इंतज़ारु कंदो रहां हिननि दगनि ते वेही न सुल्तान न एतिरो इंतज़ारु हाणे रुस्तम ख़ान खां कोन पुॼंदो रुस्तम मां त तोसां हर हाल में ॿधल आहियां पर इहो ज़हन में रखजांइ त मूसा ख़ान जे हवेली में हमिलो करणु यानी मौत खे दावत ॾियणु मूसा ख़ान हमेशह अटकुलनि सां पुठियां बीही वार कंदो आहे मर्द त मूसा ख़ान खे लॻो ई न आहे जॾहिं साम्हूं बि मूसा ख़ान ते वार कंदासीं तॾहिं मूसा ख़ान खे लिकण लाइ जॻह न मिलंदी मां हिते मूसा ख़ान जो मौत बणिजी आयो आहियां मूसा ख़ान मूंखे छा मारींदो अञा हिन फौलादी सीने में एतिरो दम आहे जो कंहिं अण घड़ियल वॾेरे खे लेवल में आणे सघां मां मूसा ख़ान जे गुरूर ऐं तकबर खे हिन मिटीअ में मिलाइण जी सघ रखां थो हा सुल्तान रखां थो मूंखे सिर्फ़ तव्हां दोस्तनि जी दुआ ऐं कुझु मदद जी ज़रूरत आहे बाक़ी मूसा ख़ान खे मौत जी निंड मां पाण संभालींदुसि जहिड़ो हाल परियां नाल रुस्तम ख़ान मां तोसां कदम में कदम मिलाए हलंदुसि मौत खे साम्हूं ॾिसी बि कदम पोइते न हटंदुसि इहो तोसां सुल्तान ख़ान जो वाइदो आहे त पोइ सुल्तान तूं बारूद कठे करण जी कोशिश कर बाक़ी मूसा ख़ान जे मौत जी तारीख़ मां पाण तय कंदुसि अरे भागा काॾे थो वञे निकितो देखदा कोनी थी पिछू चरियां दी फौज आंदी पई उधर ते अरे बाबा वो चरिया ॿार आहिनि असां सां गॾिजी पिया हलनि किथे चरियो त न थियो आहे हलिया यार ते आज़ार थी गया ये चरी मेरे कुत्तिया वांगुर पिछू पहुंच गया ना जमाना वो जल्दी बाहर निकला वो धर पे वरी सरकार दर पे खड़ी है यार जल्दी आ आयो बाबा आयो जल्दी आ बाबा जल्दी आ यार जल्दी आ बाबा जल्दी आ यार उधर पे जल्दी आ
हुकुम कयो सरकार। बाबा जमाल, बाबा तोखे तो खबर आ त असां आहियूं मोहबती माण्हू। यार फॾे फसाद मां असां ॼाणूं कोन। जे हे मसालो खड़ो थियो आहे त उनखे मुंहुं ॾियण बि मुंहिंजो ई कमु आहे। बाबा इन करे असां छोकिरीअ सां मिलण था चाहियूं, छो त हुनजी मर्ज़ी मालूम करे पोइ को सही फ़ैसिलो करे सघिबो। ईअं न थिए जो असां अणॼाणाईअ में को ग़लति फ़ैसिलो करे विझूं। बाबा असां त आहियूं मोहबती माण्हू, ईअं न थिए जो किथे कंहिंजी दिलि आज़ारे विझूं। पोइ ॿाहिरि छो बीठा आहियो सरकार? अचो 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 अंदरि अचो साईं, अचो। अरे रे चलिया छोड़ा हथ कटे, मैं हाथ कटे। अरे रे सुनता है मारी मुझे हथ कटे, मारी पहाड़ी हां अरे अचो बाबा साईं। बाबा साईं मोलू केॾांहुं वियो? मोलू अचे थो, मोकिलियो थी मांस कम सां। जमाल बाबा जी बाबा छोकिरी किथे आहे? अंदरि आहे साईं। सर करेसि बाबा। ॿाहिरि बाबा तुंहिंजी दाद फरियाद ॿुधण वारो अची वियो आहे। न बाबा न, ॿाहिरि कोन हलंदसि। मुंहिंजो पैरनि खे मारे छॾींदा, ॿाहिरि कोन हलंदसि। तुंहिंजो को बि नालो न वठंदो अम्मा। तूं ॿाहिरि हल, जेका तोखे दिलि में आहे हली ॿुधां। न बाबा ॿाहिरि कोन हलंदसि, ॿाहिरि कोन हलंदसि, ॿाहिरि कोन हलंदसि। जमाल, ओ बाबा जमाल, बाहर अच बाबा। भोतार साईं, न्याणी थोड़ी ढुनल आहे बाबा। का ॻाल्हि न आहे बाबा, ही मजू ऐं जबार किथे आहिनि? उन्हनि खे घुराए वठ। बाबा साईं होटल ते हूंदा, जेकॾहिं हुकुम कयो त मां वठी अचां। न न तव्हां वियो, कुझु घणियूं ॾिसूं था। मोलू ॿाहिरि आहे, थी सघे थो मथां गॾिया अचनि। खुश है हाँ उधर तू खुश है सब हाँ उधर ते आहे खुश है कर
वैसे तव्हां हिते छो बाबा मुझो हिते अचण मुनासिब न लॻो? न रहिस अहिड़ी ॻाल्हि नाहे। जे ॿुधाए अचो हा त कुझु न कुझु तयारु कराए वठूं हा। रेस पहिरियों चक्कर असांजे घर आया आहियो, का त तव्हांजी ख़िदमत कयूं आहे। बाबा तव्हां मुंहिंजी इज़त कयो था, इहो ई मुंहिंजे लाइ गंज आहे। असां आहियूं मोहबती माण्हू, सिर्फ़ इज़त जा बुखिया। हुकुम कयो रहिस। शायदि तव्हांखे ख़बर पई हूंदी मूसा ख़ान मूं वटि आयो हो। ख़बर पइजी चुकी आहे रहिस। मूसा ख़ान त घणो कुझु ॿुधायो आहे, बाक़ी अव्हां खां अहवाल वठणु अञा बाक़ी आहे। इन करे मूं सोचियो त छोकिरीअ खां बि दिलि जो अहवाल वठिजे। बाबा मां आहियां मोहबती माण्हू, प्यार कंहिंजी दिलि रंजाइण नथो चाहियां। पोइ रहिस अधी खां पुछी चुका आहियो? न पुट, उहा ॿाहिरि ई नथी अचे। शुक्र थियो। हा रहिस थोरी ॾिनल आहे, मां ॿाहिरि वठी थो अचांसि। बाबा दड़को दहमान न, ॾिस असां आहियूं मोहबती माण्हू। छोकिरी पंहिंजे मर्ज़ीअ सां ॿाहिरि अचे त ठीकु, न त कंहिं ॿिए दफ़े पुछी वठंदासींसि। वैसे ईंदी, ज़रूरु ईंदी, पर जे कुझु नथी ॿुधाइणु चाहे त इहा अलॻि ॻाल्हि आहे। न मजू न, तव्हां ॿाहिरि बीहो, ज़ोर ज़बरदस्ती न आहे। उथ मुंहिंजी भेण, उथ उथ न। असां तोसां गॾु आहियूं, असां सभु तोसां गॾु आहियूं, तूं घबराए न। उथ उथ उथ। ॿाहिरि हली जेकॾहिं ज़बान बि खोली अथई न त ज़बान इहा काकड़े मां कढी वठंदोसांइ, यादि रख।